जंग में डिस्ट्रिक्ट बार जे अॻूणे सदर एडवोकेट मुनीर अहमद साधना समेत 3 ॼणा कातिलाणे हमले में मारिजी विया। ॿिनि अणॼातल मोटरसाइकिल सवारनि डिस्ट्रिक्ट बार जे अॻूणे सदर एडवोकेट मुनीर अहमद जी कार ते फायरिंग कई। फायरिंग जे नतीजे में कार जो ड्राइवर मौके ते ई फौत थी वियो ऐं हिकु नामालूम मुसाफ़िर फायरिंग सबबि फौत थियो। फौतियुनि में बार जे अॻूणे सदर मुनीर अहमद साधना, संदसि ड्राइवर मुमताज़ ऐं हिकु मुसाफ़िर मुश्ताक शामिल आहिनि, जॾहिं त हिकु दुकानदार बि गोली लॻण सबबि फौत थी वियो। क़त्ल खां पोइ फॉरेंसिक टीमूं वाक़े वारे हंध ते सबूत गॾु कया। अफ़सोसनाक वाक़ियो गोजरा रोड ते पेश आयो। DPO बिलाल इफ्तिखार कियानी मूजिबि जवाबदारनि जी ॻोल्हा ऐं गिरफ़्तारी लाइ SP इन्वेस्टिगेशन जी अॻुवाणी में ख़ासि टीमूं ठाहियूं वयूं आहिनि। IMF पंहिंजी सालानी रिपोर्ट में भारत खे C ग्रेड ॾींदे उनखे ॿिएं घटि तरीन सतह ते रखियो आहे। IMF पारां जारी कयल रिपोर्ट में साल 2011-2012 लाइ भारत जे मुआशी डेटा खे इंतहाई पुराणो ऐं नाक़िस करार ॾिनो आहे। रिपोर्ट मूजिबि C ग्रेड ज़ाहिर करे थो त भारत वटि मौजूदु मुआशी डेटा में ख़ामियूं आहिनि। IMF जी रिपोर्ट में चयो वियो आहे भारत मईशत जे डेटा में ख़ामियूं मुआशी निगरानी जे अमल में रुकावट बणिजनि थियूं ऐं माहिरनि पारां भारतीय हुकूमत जे आमदनीअ ते ॿधल GDP तरीक़ेकार ते बार तनक़ीद कई वई आहे। बैनुल अक़वामी माली फंड मूजिबि मुसलसल डेटा कमज़ोरियुनि जे करे भारत जे क़ौमी अकाउंट्स खे मुसलसल ॿिएं साल बि C ग्रेड ॾिनो वियो आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त पीपल्स पार्टी 58 साल मुकमल करे वरिता आहिनि। पार्टीअ जे योम तासीस वारे ॾींहुं सुभाणे 100 हंधनि ते मुख़्तलिफ़ रैलियूं थींदियूं, जिन खे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त चेयरमैन पीपल्स पार्टी सिंध में 21 लख घरनि जो मनसूबो आंदो। पाकिस्तान में का बि ॿी सियासी पार्टी अहिड़ो मनसूबो न आंदो आहे। पाकिस्तान में पीपल्स पार्टी जो किरदारु तमामु अहम हुयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी पाकिस्तान खे तवानाई जे बहरान मां कढियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क लाइ जेको कुझु कयो आहे उहो दुनिया में बेमिसाल आहे। दुनिया तस्लीम कयो आहे त एटमी ताक़त जो ख़ालिक क़ौम जो अॻुवान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मुल्क खे मीज़ाइल टेक्नोलॉजी ॾिनी ऐं औरतुनि जी आवाज़ बणिजी। सदर आसिफ अली ज़रदारी मुल्क लाइ मिसाल क़ाइमु कयो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी परदेही वज़ीर जी हैसियत सां पाकिस्तान जो केस जुरत सां विढ़ियो। बिलावल भुट्टो ज़रदारी भारत वियो ऐं कश्मीर जो केस पेश कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी धर कोयले जे मनसूबे खां वठी मुल्क में तवानाई जे बहरान ताईं हर शइ ते कमु कयो। मुरन जे रूहानी पेशवा पीर साहब पागारो शाह मर्दान शाह सानी जे भाउ नादिर शाह राशिदी जी नुंहुं मुबीना शाह राशिदी पीपल्स पार्टी में शमूलियत करे वरिती। मुबीना शाह राशिदी सूबाई सदर निसार खोड़ो जी रिहाइशगाह ते पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। मुबीना शाह राशिदी जी पीपल्स पार्टी कराची डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी ऐं सूबाई वज़ीर शाहीना शेर अली पारां पार्टीअ में शमूलियत जे मौक़े ते मौजूदु हुया। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो मुबीना शाह जो इस्तक़बाल कयो। मुबीना शाह राशिदी जी पार्टीअ में शमूलियत जी आजियां कले हुन चयो त पीपल्स पार्टी जी हिकु वॾी कामयाबी आहे। मुबीना शाह राशिदी उन मौक़े ते चयो त हू सदर आसिफ अली ज़रदारी, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर जी क़यादत ते एतमाद कंदे पीपल्स पार्टी खे मज़बूत करण ऐं पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदी।